अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल वीरन जी बस्ती अॼु नई अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं दोस्तों। वीरन जी बस्ती ड्रामो त ईद ते लॉन्च थियण वारो आहे। ईद सां गॾोगॾु दोस्तों ॿिया कहिड़ा ड्रामा अची रहिया आहिनि, कहिड़ियूं फिल्मूं अची रहियूं आहिनि, सभई अपडेट्स ॾींदासीं हिकु मिनट जे वीडियो में। इनखे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे त असांजे यूट्यूब चैनल उदासी टेक खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां, सिंध टीवी जो ही मेगा सोप सीरियल जंहिंजो यानी हाजन तीगड़ो हिकिड़ो जंगल जो बादशाह हुआ, ही ड्रामो वीरन जी बस्ती ईद ते लॉन्च थींदो। इन सां गॾोगॾु पाप नगर ड्रामो ऐं जहिड़ियूं ज़ालूं तेड़ा मुड़ुस इहे ॿ ड्रामा बि लॉन्च थींदा, यानी टोटल ही 3 ड्रामा लॉन्च थियण वारा आहिनि। ऐं कुझु फिल्मूं बि आहिनि काफ़ी सारियूं, जानी दुश्मन थी वई, कुझु ॿियूं फिल्मूं बि आहिनि हल्कियूं फुल्कियूं, कुझु वॾे स्केल ते फिल्मां बि शूट थियूं आहिनि, उहे बि हिन ईद ते जेको आहे रिलीज़ कयूं वेंदियूं। कुझु लोकल चैनल ते, कुझु जेको आहे न फ्रीक्वेंसी चैनल ते लॉन्च कयूं वेंदियूं। बहरहाल ही ड्रामो वीरन जी बस्ती सभिनी ड्रामनि सभिनी फिल्मनि खां मथे स्केल ते जेको आहे शूट थियलु आहे ऐं सभिनी खे ई कटे वेंदो ऐं व्यूअरशिप बि घणी हासिलु कंदो। ऐं इन खे टक्कर ॾियण वारो ड्रामो पाप नगर आहे, उहो बि हिन खे टक्कर ॾेई सघे थो। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।